ऐं तव्हां बि तरक़ी तॾहिं कंदव जॾहिं आलिमनि ॾे मोटंदव, जॾहिं इल्म ॾे मोटंदव, जॾहिं शरीयत ॾे मोटंदव, जॾहिं तरीक़त ॾे मोटंदव, इन्हनि रब्बानी आलिमनि जो दामन वठी करे पोइ फितना हे फ़साद हे अहले सुन्नत जे अक़ीदे जे उबतड़ ॻाल्हियूं कॾहिं बी न हितां पिया ॿुधूं, कॾहिं बी न हुतां पिया ॿुधूं। जहिड़ो असां ठीको खयो हुजे त बाबा हिन जो बि दिफ़ा कर, हुन जो बि दिफ़ा कर। मां अल्लाह खे वहदहू ला शरीक ॼाणे करे चवां थो, असां कंहिं बि शख़्सियत जे दिफ़ा जो ठीको कोन खयो आहे। अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे जो इंशा अल्लाह दिफ़ा कल्ह बि कयो आहे, अॼु बि कयूं पिया, मरण घड़ीअ ताईं अहले सुन्नत जे अक़ीदे जो दिफ़ा कंदा रहंदासीं। बाक़ी को हेॾां थिड़ंदो को होॾां थिड़ंदो, असां शख़्सियतनि जो कलमो कोन भरियो आहे। तव्हां छा चयो आहे? चओ ला इलाहा, चओ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे जे दिफ़ा जा अॼु बि ज़िम्मेदार, सुभाणे बि ज़िम्मेदार, जेसीं ताईं शिशीअ में साह आहे इंशा अल्लाह दिफ़ा कंदा रहंदासीं।